سورة الطلاق. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها النبي إذا طلقتم النساء فطلقوهن لعدتهن وأحصوا العدة واتقوا الله ربكم لا تخرجوهن من بيوتهن ولا يخرجن إلا أن يأتين بفاحشة مبينة وتلك حدود الله ومن يتعد حدود الله فقد ظلم نفسه لا تدري لعل الله يحدث بعد ذلك أمرا. اللہ बाज़ारे महरबान जे नाले सां शुरू। ऐ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत खे चओ तव्हीं जॾहिं ज़ालुनि खे तलाक ॾियण जो इरादो करियो तॾहिं खेनि संदुनि इद्दत जे शुरू में तलाक ॾियो ऐं इद्दत ॻणियो ऐं पंहिंजे पालनहार अल्लाह खां ॾिजो। खेनि संदुनि घरनि मां इद्दत जी मुद्दत में पधरी बेहयाई जे करण खां सवाइ न कढो ऐं जुगाए त उहे पाण बि न निकिरनि। इहे अल्लाह जूं मुक़रर कयल हदूं आहिनि ऐं जेको अल्लाह जूं हदूं लताड़े लंघंदो तंहिं बेशक पंहिंजे जीअ ते ज़ुल्म कयो। को बि न ॼाणंदो आहे त उन तलाक ॾियण खां पोइ मतां अल्लाह ॿियो को रस्तो पैदा करे। فَإِذَا بَلَغْنَ أَجَلَهُنَّ فَأَمْسِكُوهُنَّ بِمَعْرُوفٍ أَوْ فَارِقُوهُنَّ بِمَعْرُوفٍ وَأَشْهِدُوا ذَوَيْ عَدْلٍ مِنكُمْ وَأَقِيمُوا الشَّهَادَةَ لِلَّهِ ذَلِكُمْ يُوعَظُ بِهِ مَنْ كَانَ يُؤْمِنُ بِاللَّهِ وَالْيَوْمِ الْآخِرِ وَمَنْ يَتَّقِ اللَّهَ يَجْعَلْ لَهُ مَخْرَجًا وَيَرْزُقْهُ مِنْ حَيْثُ لَا يَحْتَسِبُ وَمَنْ يَتَوَكَّلْ عَلَى اللَّهِ فَهُوَ حَسْبُهُ إِنَّ اللَّهَ بالغ أَمْرِهِ قَدْ جَعَلَ اللَّهُ لِكُلِّ شَيْءٍ قَدْرًا. पोइ जॾहिं तलाक वारियूं पंहिंजे मुद्दत खे पहुचनि तॾहिं चङी तरह सां खेनि रखो या चङी तरह सां खेनि छॾे ॾियो ऐं पाण मां ॿ मोतबर शाहिद करियो ऐं अल्लाह लॻ शाहिदी पूरी ॾियो। इन हुकुम सां इन्हीअ खे नसीहत ॾिजे थी जेको अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं खे मञींदो हुजे ऐं जेको अल्लाह खां डिॼंदो तंहिंजे निकिरण जी अल्लाह का वाह कंदो ऐं खेसि उतां रोज़ी ॾींदो जितां गुमान ई न हूंदुसि ऐं जेको अल्लाह ते भरवसो कंदो तंहिंखे अल्लाह काफ़ी आहे। बेशक अल्लाह पंहिंजे कम खे पूरो कंदड़ आहे। बेशक अल्लाह सभु कंहिं शइ जो अंदाज़ो कयो आहे। واللائي يئسن من المحيض من نسائكم إن ارتبتم فعدتهن 3 أشهر واللائي لم يحضن وَأُولَاتُ الْأَحْمَالِ أَجَلُهُنَّ أَن يَضَعْنَ حَمْلَهُنَّ وَمَن يَتَّقِ اللَّهَ يَجْعَل لَّهُ مِنْ أَمْرِهِ يُسْرًا.
ذلك أمر الله أنزله إليكم ومن يتق الله يكفر عنه سيئاته ويعظم له أجرا ऐं अव्हां जे तलाक ॾिनल ज़ालनि मां जेकी हैज़ खां नाउमीद थियूं हुजनि तिन जी इद्दत बाबति जेकॾहिं शक में पिया आहियो त उन्हनि जी इद्दत 3 महीना आहे ऐं जेकी अञा हैज़ वारियूं न थियूं आहिनि तिन जी बि ऐं पेट वारियुनि ज़ालनि जी इद्दत इहा आहे जो ॿार ॼणीन ऐं जेको अल्लाह खां डिॼंदो तंहिं लाइ अल्लाह संदसि कम में आसानी कंदो इहो अल्लाह जो हुकुम आहे जो इहो अव्हां ॾांहुं नाज़िल कयाई ऐं जेको अल्लाह खां डिॼंदो तंहिं जूं मदायूं अल्लाह खाउन मेटींदो ऐं उनखे अजुर वधीक ॾींदो أسكنوهن من حيث سكنتم من وجدكم ولا تضاروهن لتضيقوا عليهن وإن كن أولات حمل فأنفقوا عليهن حتى يضعن حملهن فإن أرضعن لكم فآتوهن أجورهن وأتمروا بينكم بمعروف وإن تعاسرتم فسترضع له أخرى لينفق ذو سعة من سعته ومن قدر عليه رزقه فلينفق مما آتاه الله لا يكلف الله نفسا إلا ما آتاها سيجعل الله بعد عسر يسرا जिते पंहिंजे वसाहर अमीं टिकंदा आहियो तिते उन्हनि खे इद्दत जा ॾींहं टिकायो ऐं खेनि हिन लाइ न ईज़ायो त उन्हनि खे तंग करियो ऐं जेकॾहिं पेट सां हुजनि त जेसीं पंहिंजो ॿार ॼणीन तेसीं खेनि ख़र्च ॾियो पोइ जेकॾहिं अव्हां जे हुकुम मूजिबि उहे ॿार खे खीर पियारीन त खेनि संदन मज़ूरी ॾियो ऐं हलीअ चलीअ मूजिबि पाण में सलाह करियो ऐं जेकॾहिं पाण में सख़्ती करियो त उनखे ॿी का खीर पियारे जुगाए त वस वारो पंहिंजे वसाहर ख़र्च करे ऐं जंहिं ते रोज़ी तंग कई वई आहे तंहिंखे जुगाए त जेकी अल्लाह खेसि ॾिनो आहे तंहिं मां ख़र्च करे कंहिंखे अल्लाह तकलीफ़ न ॾींदो आहे पर ओतिरे क़दुर जेतिरे क़दुर खेसि अल्लाह ॾिनो आहे सुगो ई अल्लाह ॾुखियाईअ खां पोइ सुखियाई ज़ाहिर कंदो وكأي من قرية عتت عن أمر ربها ورسله فحاسبناها حسابا شديدا وعذبناها عذابا نكرا فذاقت وبال أمرها وكان عاقبة أمرها خسرا أعد الله لهم عذابا شديدا فاتقوا الله يا أولي الألباب الذين آمنوا قد أنزل الله إليكم ذكرا رسولا يتلو عليكم آيات الله مبينات ليخرج الذين آمنوا وعملوا الصالحات من الظلمات إلى النور ومن يؤمن بالله
ويعمل صالحا يدخله جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها أبدا قد أحسن الله له رزقا ऐं अहिड़ा घणा ई ॻोठ हुआ जिन पंहिंजे पालणहार जे हुकुम ऐं संत पैगुम्बरनि जे हुकुम खां नाफ़रमानी कई पोइ सख़्त अज़ाब सां उन्हनि खे पकड़ियोसूं ऐं सख़्त अज़ाब सां खेनि अज़ाब कयोसूं। पोइ उन्हनि ॻोठ वारनि पंहिंजे कम जी सज़ा चखी ऐं उन्हनि जे कम जी पछाड़ी ख़राब थी। उन्हनि लाइ अल्लाह सख़्त अज़ाब तयार कयो आहे। तंहिं करे ऐं अक़ल वारा मोमिनो अल्लाह खां डिॼो, बेशक अल्लाह अव्हां ॾांहुं हिकु नसीहत मोकिली आहे। जो रसूल आहे जो अव्हां ते अल्लाह जूं पधरियूं आयतूं हिन लाइ पढ़ंदो आहे त जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया तिन खे ऊंदाहियुनि खां सोजरे ॾांहुं कढे, ऐं जेको अल्लाह ते ईमान आणींदो ऐं चङा कम कंदो तंहिंखे अहिड़नि बाग़नि में दाख़िल कंदो जिन जे हेठां वाहियूं वहंदियूं आहिनि, उते हमेशा रहंदा। बेशक उन जी रोज़ी चङी तरह ठाही आहे। الله الذي خلق 7 سماوات ومن الأرض مثلهن يتنزل الأمر بينهن لتعلموا أن الله على كل شيء قدير وأن الله قد أحاط بكل شيء علما अल्लाह उहो आहे जंहिं 7 आसमाननि खे बणायो ऐं ओतिरियूं ज़मीनूं बि उन्हनि जे विच में उन जो हुकुम नाज़िल थींदो आहे त ॼाणो त अल्लाह सभु कंहिं शइ ते वस वारो आहे ऐं त अल्लाह इल्म सां सभु कंहिं शइ खे वकोड़ियो आहे।